क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़िल क़ुरआनिल मजीद व मन यअशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फ़हुव लहु क़रीन। तमाम तर तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तारीफ़ात अकेले अल्लाह वहदहु ला शरीक लहजिला लातादाद बेशुमार दुरूदी सलाम हुजन हबीबुल किबरिया इमामुल अंबिया खातिमुर रुsul जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालि वसल्लम जे ज़ात अक़दस मथां। मुअज़्ज़ज़ सामीने गिरामी, असांजो लैल नहार जुर्म जराइम में बसर थिए थो। गुनाहनि जी ज़िंदगी गुज़ारियूं था, नाफ़रमानी जी ज़िंदगी गुज़ारियूं था, ग़फ़लत जी ज़िंदगी गुज़ारियूं था। अफ़सोस इन ॻाल्हि ते जो करे सोचियोसीं कोन इन गुनाहनि, इन जुर्म जराइमनि जो असांजे ज़ात ते कहिड़ो असरु पवे थो, असांजे क़ौम, क़बीले, ॻोठ, इलाइक़े, घर, ॿार बचनि ते कहिड़ो असरु पवे थो। यादि रखो मुसलमानो, जिन गुनाहनि खे मामूली सम्झी मां ज़िंदगी गुज़ारियो था, वल्लाहि इहे गुनाह इंतहाई ख़तरनाक नताइज पैदा कनि था। गुनाहनि जो ॿियो को बि असर न थिए, गुनाहनि जो ॿियो को ख़तरनाक नतीजो न निकिरे। मुसलमानो, अल्लाह जो वॾे खां वॾो को अज़ाब न अचे। अल्लाह रब्बुल आलमीन बारिश जे अज़ाब खां तबाह न करे, ज़मीन के खणी मथां उल्टो करे असांखे बर्बाद न करे, तेज आवाज़ जंहिंसां दिल टुटी पए अहिड़ो को अज़ाब न अचे। अल्लाह शक्ल तब्दील न करे, पर इहो ई असांजे लाइ अज़ाब काफ़ी आहे जो असांजो रब नाराज़ थी वञे, असांजो ख़ालिक, असांजो मालिक, असांजो रज़ाक़ रब्बुल आलमीन नाराज़ थी वञे। मुसलमानो, इहो सभ खां वॾो अज़ाब अल्लाह जो, वॾी सज़ा आहे। रहमत कायनात जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे नसीहत कंदे फरमाइनि था, ए मुंहिंजा उम्मतियो, इयाक वल मासियती, दुनिया वारो मासियत खां, नाफरमानी खां, गुनाह जे कमनि खां बचंदा कयो। इन्ही जे लाइ जो रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, फ़इन्न बिल मअसियती हल सख़तल्लाहि अज़्ज़ व जल्ल। अल्लाह रब्बुल आलमीन इन्ही गुनाहनि जे करे, इन्ही खताअनि जे करे, नाफरमान जे करे नाराज़ थींदो आहे। मुसलमानो, अल्लाह जे नाराज़ थी वञे, रब करीम जे कावड़ जी पए, अल्लाह जी कावड़, अल्लाह जी नाराज़गी एतिरे क़दर सख़्त आहे। रहमत कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, माशर जो मैदान हूंदो, रब कायनात जा अंबिया सगोरा बि अल्लाह जे आॾो सर सुजूद थी रब नफ़्सी जा सदा लॻाईंदा। उम्मती चवंदा, असां जा उम्मती आहियूं, अवां असांखे छो विसारे वेठा हो। अंबिया सगोरा जवाब ॾींदे चवंदा, विसारियो नाहे,
अवां याद आयो पर अज इन्ही जे ला अल्लाह वट नथा वञी सघूं। रब्बे काइनात एतरी कावड़ में आ, एतरी कावड़ मुझे रब खे न कॾहिं आई आ न वरी कॾहिं ईंदी। यानी अल्लाह जी नाराज़गी एतरे कदर संगीन आ। मुसलमानों जॾहिं रब कावड़ जी पए, जॾहिं रब नाराज़ थी पए, अल्लाह जा अंबिया सगोरा भी अल्लाह खां डिॼी ईंदा आहिनि। अॼु मां अवां गुनाहनि जी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं, नाफ़रमाननि जी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं। अल्लाह खां गाफ़िल रब्बे काइनात के विसारे करे सुबुह खां शाम ताईं गफ़ल जी ज़िंदगी गुज़ारे, गुनाहनि जी ज़िंदगी गुज़ारे। असां सम्झूं था साईं असां ते अल्लाह जूं रहमतूं आहिनि, कॾहिं को अज़ाब कोन आयो आहे, कॾहिं का तकलीफ़ कान आई आहे। असां तो ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। हेतिरो मुंहिंजो पघार आहे, वॾियुनि वॾियुनि ते गाॾियुनि ते घुमां पियो। यादि रखजांइ इहा मिल्कियत, इहा दौलत, इहो पैसो, इहा वज़ारत अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां गुनहगार तुंहिंजे लाइ आज़माइश आहे। मुसलमानो यादि रखो जेकॾहिं अवां अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी में ज़िंदगी गुज़ारियो था, अवां खां अल्लाह नाराज़ थींदो आहे। रब्बे काइनात जॾहिं नाराज़ थींदो आहे पोइ अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब नाज़िल कंदो आहे। इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था व इन्ना लिस्सय्यति सवादन फिल वजहि। अल्लाह जॾहिं नाराज़ थींदो आहे इंसान जे रंग खे कारो बणाए छॾींदो आहे। मुसलमानो यादि रखजो घणा माण्हू वॾनि पैसनि वारा, दौलतनि वारा, मिल्कियतनि वारा रोज़ विझी सिंजी पंहिंजे पाण खे तैयार करण वारा, पर उन्हनि जे चेहरे में रौनक न हूंदो आहे, उन्हनि जे चेहरे में ख़ूबसूरती न हूंदी आहे। ॿिए पासे उहो बानो जेको अल्लाह जे ज़िंदगी, अल्लाह रब्बुल आलमीन जे बंदगी में ज़िंदगी गुज़ारींदो आहे, नमाज़ अदा कंदो आहे, क़ुरान जी तिलावत कंदो आहे, रसूल काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान बरदारी में ज़िंदगी गुज़ारींदो आहे, चेहरे में रौनक हूंदो आहे। अल्लाहु अकबर। खोड़ सारा माण्हू असां खां पुछा कंदा आहिनि मौलवी साहब अवां छा इस्तेमालु कंदा आहियो, ॾाढो ख़ूबसूरत लॻंदा आहियो। अल्लाह जो कसम आहे का शइ इस्तेमालु न कंदा आहियूं। मुसलमानो असां हस्बे तौफ़ीक ख़ालिक़ काइनात जी इबादत कंदा आहियूं, रब्बुल आलमीन खे राज़ी करण जी कोशिशि कंदा आहियूं, अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन जी दावत ॾींदा आहियूं। जेकॾहिं अवां भी अल्लाह रब्बुल आलमीन ॾांहुं मोटी ईंदो, अल्लाह चेहरे में रौनक पैदा कंदो। इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था गुनाहगार ते सभिनी खां पहिरियों अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां इहो असर ज़ाहिर थींदो आहे त उन जे चेहरे ते रौनक न हूंदो आहे। अल्लाह चेहरे जो रौनक खसे वठंदो आहे। मुसलमानो जेकॾहिं गुनाहनि खां पासो परवरो कंदड़ होजे बिलाल हबशिया रज़ी अल्लाह ताला अन्हु, अवां सभु ॼाणो था चेहरे में रंग जो कारड़ो आहे पर कुदरती अहिड़ो रौनक आहे जो बिलाल खे ॾिसी करे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जहिड़ा बि फरमाइनि था सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु असां सहाबा जो सरदार आहे। मुसलमानो गुनहगार जे चेहरे जो रौनक रब खसे वठंदो आहे। व ज़ुल्मतन फिल क़ल्बि, गुनहगार जीअं गुनाह करण लॻंदो आहे अल्लाह उन्ही जे दिल जे अंदर रब्बे काइनात मोहर लॻाए छॾींदो आहे, अंधेरी छाए छॾींदो आहे। पोइ उन्ही ते क़ुरान असर न कंदो आहे, उन्ही ते नमाज़ असर न कंदी आहे, उन्ही ते ज़िक्र अज़कार असर न कंदो आहे, उन्ही ते जुमे जा खुतबा असर न कंदा आहिनि, उन्ही खे जलसा असर न कंदा आहिनि, उन्ही के उलमा जो नसीहतूं असर न कंदियूं आहिनि। अल्लाहु अकबर। मुसलमानो रब्बे काइनात ऐलान फरमायो आहे कल्ला बलरान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून। जॾहिं गुनाहगार गुनाह कंदो आहे अल्लाह उन्ही जे दिल खे ज़ंग लॻाए छॾींदो आहे जीअं लोह खे कट लॻी ईंदो आहे। मुसलमानो ईअं इन गुनाहगार जे
दिल के कट लगी पोइ इन जे दिल ते का बि शइ असर न कंदी आहे। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन्नल मुमिन इज़ा अज़नब, मोमिन जॾहिं गुनाह कंदो आहे, मोमिन जॾहिं नाफरमानी कंदो आहे, कानत नुक्ततन सौदा फी कल्बी, पोइ इन्ही जे दिल में अल्लाह हिकु नुक्तो कारो लगाए छॾींदो आहे। जीअं जो ई गुनाह कंदो ईंदो आहे उहो नुक्तो वधंदो वेंदो आहे। अल्लाहु अकबर, इन्ही जी दिल कारी थी ईंदी आहे। जेको निमाज़ पढ़ंदड़ हो गुनाह जे करे निमाज़ छॾे ॾिनी, जेको कारी क़ुरान पढ़ंदड़ हो गुनाह जे करे क़ुरान पढ़ण छॾे ॾिनी, जेको अल्लाह जे ज़िक्र जी पाबंदी कंदड़ हो गुनाह जे करे ज़िक्रनि खां परे थी वियो आहे। मुस्लमानो, अवां ही न सम्झो त साईं मां क़ुरान पढ़ंदड़ ही गुनाह कयो आहे त छा थी पियो आहे, आऊं त हाजी आहियां ही नाफरमानी कई आहे त छा थी पियो आहे, आऊं त क़ुरान जी तिलावत कंदड़ ही नाफरमानी कई आहे त छा थी पियो आहे। यादि रखो, मस्जिद में अचण वारो, क़ुरान जी तिलावत करण वारो, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करण वारो मोमिन बानो, अल्लाह जे नबी अवां खे मुखातिब थी करे फरमायो आहे जेकॾहिं अवां गुनाह कंदो, अवां जे गुनाहनि जे करे दिल ते काराण चढ़ी ईंदी, जंहिंजे करे अवां अल्लाह जे इबादतनि खां बि हटी ईंदो। मुसलमानों, गुनाहन के मामूली न समझंदा कयो, गुनाहन के हकीर न समझंदा कयो। ये गुनाह एडा तो खतरनाक जो अवां जे दिल के बर्बाद करे छॾींदा। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब, अल्लाह जे ज़िक्र सां दिल के सुकून ईंदो आहे, पर गुनाहगार के सुकून न ईंदो। इन्ही के सुकून मौसीकी ते ईंदो आहे, इन्ही के सुकून गाननि ते ईंदो आहे, इन्ही के सुकून गार ते ईंदो आहे, इन्ही के सुकून अल्लाह जे क़ुरान ॿुधण ते न ईंदो आहे। जे साईं जलसे ते हलो, हा यार ये मौलवी रोज़ ॿुधलनि, साईं हलो मस्जिद में अॼु जुमे जो खुतबो आहे, छॾ यार ये मुला रोज़ ॿुधलनि। मुस्लमानो, छाजे लाइ? इन्ही जे लाइ त असांजे दिल ते ज़ंग लॻी वियो आहे, असांजी दिल मुर्दार थी चुकी आहे। रब्बे कायनात ऐलान फरमायो इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, नमाज फहाशी खां, बुराई खां, मुनकरात खां बरो कंदी आहे। पर ही नमाज़ी कूड़ भी ॻाल्हाईंदो आहे, व्याज भी वठंदो आहे, ठगी भी कंदो आहे। छाजे लाइ? इन्ही जे लाइ इन्ही गुनाह के मामूली समझी करे करण शुरू कयो आहे। गुनाह इन्ही जे दिल ते पंहिंजो महल अॼी करे वेही रहिया आहिनि। हाणे इन्ही ते नमाज भी असर न करे सघे थी, हाणे इन्ही ते ज़िक्र भी असर नथो करे सघे, हाणे इन्ही के अल्लाह जो खौफ भी असर नथो करे। सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था गुनाह जो टियों असर थींदो आहे व वहनन फिल बदनी, अल्लाहु अकबर, चुस्त हूंदो आहे, त्यार थुलो थंबरो हूंदो आहे। निमाज़ जो चइजांसि हज़ारे बहाना कंदो आहे, दीनी कम जो चइजांसि हज़ारे बहाना कंदो आहे। अल्लाहु अकबर, ही बदन जे लिहाज़ सां कमज़ोर थी ईंदो आहे। गुनाह जे असरात जे करे इंसान बदनी लिहाज़ सां भी कमज़ोर थींदो आहे। थुलो थंबरो आहे, खाइण पीअण वारो माण्हू आहे, सदाईं सुस्त लॻो पियो आहे। जेको चमचे ते यार इहो मूंखां कोन थींदी। तहज्जुद जी नमाज़ ॾुखियो आहे, 5 वक़्त जी नमाज़ केर बि है, तरावी ॾुखियो, मौली को पियो सीपारो पढ़े। छाजे लाइ? गुनाह असांजे अंदरि जेके दाख़िल थी चुका आहिनि उन्हनि असांखे कमज़ोर करे छॾियो आहे। व वहनन फिल बदन, साईं ॿियो नुक़सान कहिड़ो आहे? फरमायो व नक़सन फिर रिज़्क़े, गुनहगार उन खाल के काइनात जी नाफरमानी कंदो आहे
जे हिनी के पैदा कयो आ, जे हिनी के खलकियो आ। रब काइनात पैदा करण खां पोइ हिनी के उन्हीं वक्त भी रिज़्क़ ॾींदो रहियो आ जॾहिं मां जे पेट में हो। अल्लाह जो कसम मां जे पेट में खालिक़ काइनात जे कुदरत खां सवा बि का शइ कान्हे। अल्लाहु अकबर। जॾहिं मां जे पेटां निकितो आहे हिन जे हथ में ताक़त न आहे जो पाणी खणी पी सघे, हिन जे हथ में सघ न आहे जो खीर खणी मुंहुं ताईं आणी सघे, हिन जे पेरनि में ताक़त न आहे जो हली सघे। अल्लाह इन जे मां जे दिल में मोहब्बत विधी आहे, ही रोअण लॻंदो आहे, अमड़ डुकी डोड़ी अची करे इन खे खीर पीआरींदी आहे, हिन खे पालींदी आहे, हिन जी परवरिश कंदी आहे। अल्लाहु अकबर। ही उन्हीं खालिक़ काइनात जी नाफरमानी कंदो आहे, गफ़लत जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, गुनाहनि जी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। अल्लाह एॾो नाराज़ थींदो आहे व नक्सन फिर रिज़्क़। अल्लाह पोइ इन्हीं खां पंहिंजो रिज़्क़ खसे वठंदो आहे। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन रजुल ला युहरमु रिज़्क़ बिखतियति यअमलुहा। दुनिया वारो यादि रखो, इंसान पंहिंजे गुनाहनि जे करे रिज़्क़ खां महरूम कयो ईंदो आहे। सुबुह खां शाम ते कमाईंदड़ सालनि जा साल गुज़री विया, अरबें खरबें कारोबार कंदड़ शिकायत कनि था मौलाना साहब बचत न आहे, हिनी खां वठां थो हुनी खे ॾियां थो, हुनी खां वठां थो हुनी खे ॾियां थो, मुंहिंजे हथ में त का बि शइ कान्हे का। अल्लाहु अकबर। मुस्लमानो यादि रखो, अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ ॾिनी आहे, मिल्कियत ॾिनी आहे, इज़त ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, तो उन खालिक़ काइनात जो क़दर न कयो। अल्लाह पंहिंजो रिज़्क़ खसे वरितो आहे। अल्लाहु अकबर। यादि रखो मुस्लमानो, अल्लाह ॾिनल रिज़्क़ त खसंदो आहे, ॾिनल नेमतूं त खसंदो आहे, पर गुनाहगार जे जेके नेमतूं मिलंदियूं उहे बि रब रोके वठंदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा जे अंदरि असांजे वालिद सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो बयान कयो। फरमाई आदम अलैहिस्सलाम के जन्नत जड़ी मलात ता कई, रोकियो वियो इन्हीं वण जे वेझो न वञा। अल्लाहु अकबर। सैयदना आदम अलैहिस्सलाम गलती करे विधी, उन्हीं वण जे वेझो हुयो, उन्हीं वण मां खाधो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो फअज़ल्लहुमा, तव्हां ॿई मुंहिंजे तूं ई तुंहिंजी घरवारी जन्नत मां निकिरी वञो। अल्लाहु अकबर। रब्बे काइनात उन्हीं जन्नत मां कढे छड़ी, जंहिंजी मेवात खाए रहिया हुआ, जंहिंजा समरात उन्हनि खे मिलणा हुआ, पर हिननि अल्लाह जी नाफरमानी कई। अल्लाहु अकबर। हिकिड़ी ग़लती थी वई, अल्लाह हमेशा जे लाइ उन्हनि खे जन्नत मां कढे छड़ी। एसि ताईं जो वरी तौबा कयो, पोइ इन जन्नत में दाख़िल। मुस्लमानो, हिन गुनहगार बाने खे अल्लाह ताला धर ॾींदो आहे, मतां ही तौबा करे अल्लाह ताला ही सभु असरात नताइज ॾेखारींदो आहे। त मुंहिंजा बाना, मूं तोखे हिन सभिनी शयुनि सां निवाज़ियो हो, जीअं जीअं तूं मूंखां परे थींदो वहीं तीअं तीअं तोखां मां मोटाईंदो वियुसि। ऐं पंजो असर जेको गुनाह जो इंसान जे ज़ात ते थींदो आहे, इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था व बुग़्ज़न फी क़ुलूबिल ख़ल्क़ि, उहो माण्हू जंहिंजे अचण सां दुनिया उथी बीहंदी आहे, उहो माण्हू जंहिंजे अचण सां गुल खणी रोडनि ते बीहंदा आहियूं, उन जे मथां छटींदा आहियूं, हार पाराए इस्तक़बाल कंदा आहियूं। व बुग़्ज़न फी क़ुलूबिल ख़ल्क़ि, ओ बि ॾींहुं अची ईंदो आहे, उन जे अचण सां माण्हू रस्तो मटाए ईंदो आहे। अल्लाहु अकबर। जेकॾहिं उहो माण्हू ईंदो आहे, माण्हू ओताक मां उथी हलियो ईंदो आहे। व बुग़्ज़न फी क़ुलूबिल ख़ल्क़ि, जॾहिं इंसान गुनाह कंदो
आहे, जॾहिं इंसान नाफ़रमानी कंदो आहे, जॾहिं इंसान ख़ताऊं कंदो आहे, जॾहिं इंसान पंहिंजे रब काइनात खे विसारे वेंदो आहे। अल्लाह इंसान जे दिलनि में नफ़रतूं पैदा कंदो आहे। रहमत काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह जॾहिं बाने सां मोहब्बत कंदो आहे, जिब्रील खे सॾींदो आहे, ए जिब्रील इन्नी अहबब्तु फुलानन, मां फुलान सां मोहब्बत करियां थो, तूं बि उन सां मोहब्बत कर। जिब्रील अमीन पूरे काइनात में ऐलान, आसमान में ऐलान कंदो आहे, आसमान जा मलाइको अवां जो रब करीम फुलान बाने सां मोहब्बत करे थो, अवां बि उन सां मोहब्बत कयो। पोइ पूरी ज़मीन जी मखलूक उन बाने सां मोहब्बत करण लॻंदी आहे। अल्लाहु अकबर। नबी काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, व इज़ा अबग़दल्लाहु अब्दन, जॾहिं अल्लाह के बाने सां नफ़रत कंदो आहे, बुग़्ज़ रखंदो आहे, अल्लाहु अकबर, नादा जिब्रील, अल्लाह जिब्रील के सॾींदो आहे, ए जिब्रील इन्नी अग़ज़ब्तु फुलानन, मां रब्बे काइनात फुलान खां नाराज़ थी वियो आहियां, मुंहिंजी फुलान ते कावड़ आहे। अल्लाहु अकबर। फयुनादी फिस्समा, जिब्रील आसमान ते ऐलान कंदो आहे, आसमान जा मलाइको अल्लाहु अकबर, अवां जो रब करीम फुलान बाने सां नफ़रत करे रहियो आहे, फुलान बाने सां बुग़्ज़ रखे रहियो आहे, अवां बि उन सां नफ़रत करियो। मुस्लमानो, हिन मस्जिद जे मिंबर ते बीह करे जेकॾहिं मां ऐलान कयां, फुलान हमरा बेनवाज़ी आहे, फुलान हमरा ठगी कंदो आहे, फुलान हमरा चोर माण्हू आहे, फुलान हमरा कूड़ो माण्हू आहे, इन सां न वेंदा कयो, इन सां सुठो सलूक न कंदा कयो, इन खां परबरो रहंदा कयो। ॿुधायो उन जे दिलि मां छा गुज़रंदो, उन खे केॾी वॾी तकलीफ़ थींदी। रब काइनात जो मलाइक सगोरो अल्लाहु अकबर जिब्रील अमीन आसमान ते ऐलान कंदो आहे, ए आसमान जा मलाइको, अल्लाह फुलां बाने सां नफ़रत कंदो आहे, अवां बि इन खां नफ़रत कंदा कयो। वतंज़िलु लहू, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन्ही बाने जे लाइ पूरे ज़मीन में नफ़रत नाज़िल करे छॾींदो आहे। हर फ़र्द इन्ही खां नफ़रत कंदो आहे, अल्लाह जी हर मखलूक इन्ही खां नफ़रत कंदी आहे। मुस्लमानो, जेकॾहिं अवां चाहियो था अल्लाह जा महबूब बणिजी वञूं, अल्लाह जा मुक़र्रब बणिजी वञूं, अल्लाह जा प्यारा बाना बणिजी वञूं, पोइ गुनाहनि खे छॾे ॾियो, पोइ नाफ़रमाननि खे छॾे ॾियो, पोइ ख़ताउनि खे छॾे ॾियो, पोइ कूड़ खे छॾे ॾियो, पोइ ठगी खे छॾे ॾियो। अल्लाहु अकबर। मोटी अचो अल्लाह जे दर ते, वस्जुद वक़्तरिब, अल्लाह रब्बुल आलमीन के सजदो करे अल्लाह जो कुर्ब हासिल करे वठो। याद रखो, जेकॾहिं अवां अल्लाह के पुठी ॾींदो, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन पाण बि अवां सां नफ़रत करण लॻंदो आहे। मलाइकनि जो सरदार जिब्रील अमीन बि अवां सां नफ़रत करण लॻंदो आहे। आसमान जी समूरी मखलूक अवां सां नफ़रत करण लॻंदी आहे, ज़मीन जी समूरी मखलूक अवां सां नफ़रत करण लॻंदी आहे। ही मसाइब, ही परेशानियूं, ही तंगियूं असां सोच वीचार में पइजी ईंदा आहियूं। साईं असां त नमाज़ी आहियूं, साईं असांजे ॻोठ में त अल्हम्दुलिल्लाह हेतिरियूं मस्जिदूं ठहियल आहिनि, हेतिरा क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि, पोइ बि अलाए छो ही मुसीबतूं पैदा थियूं। रब काइनात ऐलान फरमायो, वमा असबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम। ओ परेशान न थियो, अवां जो रब्बुल आलमीन अवां ते ज़ुल्म करण वारो कोन्हे को। अल्लाह तो फरमाए, पंहिंजे किरदार ते गौर करियो, फबिमा कसबत अयदीकुम, ही जेको कुझु अवां ते थी रहियो आहे अवां जे हथनि जी कमाई आहे, अवां जा जुर्मो जराइम आहिनि, अवां जूं नाफ़रमानियूं आहिनि। अल्लाह तो फरमायो, मन आरज़ अन ज़िक्री,
जे रब्बुल आलमीन के विसारे छॾियो आहे, रब्बुल आलमीन का मुंह मोड़े छॾियो आहे। रब्बे काइनात तो फरमाए याद रखजो मुसलमानो, वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का, मां रब्बे काइनात उन्हीं जे जिंदगी के तंग करे छॾींदसि। कमाए बि थो, बचत नाहे, सुबह का शाम ताईं कमाइण खां पोइ भी गुज़र बसर जे लाइ परेशान आहे। मुसलमानों इन्हीं जे लाइ जो जिंदगी गुनाहन में गुजरी रही आहे, नाफरमानिन में गुजरी रही आहे, खतान में गुजरी रही आहे। अल्लाह एॾो त नाराज़ थी वियो आहे जो रब्बे काइनात मुसीबतूं असांजे मथां नाज़िल करणु शुरू करे छॾियूं आहिनि। हींअर काफ़ी इलाइक़नि में सिम निकिती आहे, ज़मीन मां पाणी निकिरी रहियो आहे, फसल तबाह थी आहे। असां परेशान आहियूं यार, अॻु में त कॾहिं बि कोन थियो, हिन साल अलाए छो ई थी वियो आहे। सोचो त अॻु में असां गुनाह केतिरा करे रहियासीं, हाणे केतिरा करे रहिया आहियूं। अल्लाह माफ़ करे मुंहं मां ते, अल्लाह साईं असांखे हिदायत ॾे। चेहरे ते ॾाढ़ी रखियलु आहे, मथे ते टोपी पातल आहे, कुल्हे ते रुमाल रखियलु आहे, माण्हुनि खे हाजी सगोरा नज़र अचूं था, अंदरि केतिरे क़दुरु जुर्म जराइम जी ज़िंदगी गुज़ारियूं था। रब रहम करे। पोइ हीउ अज़ाब कोन ईंदा त छा थींदो? पोइ रब नाराज़ न थींदो त छा असांजे लाइ अहिड़ा माण्हू मोकिलींदो जेके असांखे गुलनि जा हार ॿरनि? मुसलमानों, गुनाहगारनि खां अल्लाह खे नफ़रत आहे। अल्लाह गुनाहगारनि खे पसंदि न कंदो आहे। इन जे लाइ अल्लाह इन्हनि खां पंहिंजो फज़ल ऐं करम रोके रखंदो आहे। इमाम शाफ़ी रहमहुल्लाह वक़्त जा वॾा इमाम गुज़रिया आहिनि। फरमाइनि था हिकिड़ी दफ़ा आउं इमाम वकी रहमहुल्लाह वटि वियुसि। शकौतु इला वकीन, मूं इमाम वकी खे वञी करे शिकायत कई सूअ हिफ़्ज़ी। पुछो साईं, आउं हदीस यादि कंदो आहियां, सुबुह खां शाम ताईं रटा लॻाए लॻाए थकी पवंदो आहियां, यादि त थी वेंदियूं आहिनि पर वरी विसरी वेंदियूं आहिनि। वजह छा आहे? अल्लाह अकबर। इमाम वकी रहमहुल्लाह बि वक़्त जो वॾो मुहद्दिस गुज़रियो, तमामु बहितरीन नसीहत कंदे फरमायूं, फ़अरशदनी इला तरकिल मासी। इमाम वकी रहमहुल्लाह फरमाइनि था, ए मोहम्मद बिन इदरीस, गुनाह छॾे ॾे, नाफरमानी छॾे ॾे, मासीत जो कम छॾे ॾे। मुसलमानों जेके इन मस्जिद में वेठा हो, मुझो इहो गुमान आहे मोहम्मद बिन इदरीस वक़्त जो मुहद्दिस आहे। अल्लाह रहम फरमाए, हू कूड़ न ॻाल्हाईंदो हूंदो, ठगी कोन कंदो हूंदो। मुसलमानों कबीरा गुनाहनि जे वेझो न हूंदो, हुनी खां मामूली गुनाह थींदा हूंदा, मामूली ग़लतियूं थींदियूं हूंदियूं, जंहिंजे करे अल्लाह हुननि खां हाफ़िज़ो खसे वठंदो। अल्लाहु अकबर। मुसलमानों जेकॾहिं मां अवां हेॾा वॾा गुनाह जुर्म ऐं नाफरमानी वारा कम कंदासीं, ॿुधायो पोइ असांखे अकुल किथां ईंदो जो सुठो कारोबार करे सघूं? पोइ असांखे अकुल किथां ईंदो जो पंहिंजी इस्लाह करे सघूं, ॻोठ वारनि जी इस्लाह करे सघूं, दुनिया वारनि जी इस्लाह करे सघूं? अॻिते इमाम वकी रहमहुल्लाह फरमाइनि था, इल्म बि अन्नल इल्म फज़लुन व फज़लुल्लाह ला युताहु आसी। ए मोहम्मद बिन इदरीस, इल्म अल्लाह जो फज़ल आहे, फज़ल अल्लाह जो गुनहगारनि ते न थींदो आहे। मालूम थियो त अल्लाह गुनहगारनि खां पंहिंजो फज़ल रोके वठंदो आहे, पंहिंजो कर्म रोके वठंदो आहे, पंहिंजी महिरबानी रोके वठंदो आहे। ॿुधायो जंहिंखां अल्लाह फज़ल खे रोके वठे, कर्म नवाज़ी खे रोके वठे, उन्हीं खे सुकून इत्मिनान कीअं हासिल थी सघंदो? अल्लाह जो फज़ल उन्हीं बानी खां रुकजी ईंदो। यादि रखो, गुनहगार जी पोइ ज़िंदगी अहिड़ी थी ईंदी आहे जो उन्हीं खे पंहिंजी बि ख़बर न हूंदी आहे, होश विञाए वेंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो, वला तकूनू कल्लज़ीना
नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम। अल्लाह तो फरमाए उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जिन अल्लाह खे विसारियो। अल्लाह खे विसारींदे विसारींदे हू पाण खे बि विसारे वेठा। उलाइक हुमुल फासिकून। अल्लाह तो फरमाए ही नमाज़ी न, ही रोज़ेदार न, ही कुरान जा कारी न, ही हदीसनि जा आलिम मुहद्दिस न, बल्कि गुनाहगार ना फरमान माण्हू आहिनि जेके रब खे विसारींदे पंहिंजे पाण खे बि विसारे ठान। वाज़े होटल वारनि जो मिसाल ॾिसो, जेके सुबुह जो वञनि था होटल ते, शाम जो अचनि था, 5 नमाज़ूं त वयूं पर माउ पीउ ॿार बच्चा सभु विया विसरी। घर वारनि जो तालुक कंहिंसां आहे, छा पिया कनि, छा वहे वापरे पियो, का ख़बर ई कान्हे का। जॾहिं अव्हां अल्लाह खे विसारींदो न, अल्लाह अव्हां खे बि विसारे छॾींदो। अल्लाह जे विसारण जो मतिलबु इहो कोन्हे त अल्लाह रब्बुल आलमीन अव्हां खां गाफ़िल आहे। इन जो ईअं मिसाल वठो, हिकिड़ो माण्हू असांजे साम्हूं फतकी रहियो आहे, पर हू नाफ़रमान आहे, बुछड़ो आहे, या हुनजी असां सां अदावत आहे। असां चवंदा आहियूं यार भले पियो फतके, ख़बर बि आहे पर हुन ॾे तवजो न ॾींदा आहियूं, पंहिंजे कमकार में मसरूफ़ हूंदा आहियूं। अल्लाह ताला खे ख़बर बि आहे ही गुनहगार अॼु फलां मुसीबत में फतकी रहियो आहे, अल्लाह इन ते नज़रे रहमत न कंदो आहे। इन जे लाइ जो हिन रब खे विसारे छॾियो, हिन रब खां मुंहुं मोड़े छॾियो हो। अॼु ही अज़ाबनि में, ही तकलीफ़नि में, ही मुसीबतनि में, ही मसाइबनि में मशगूल आहे। अल्लाह इन खे आज़ादी नथो ॾे। मुस्लमानों, गुनाह ऐं नाफ़रमानी जा कम अव्हां खां चैन ऐं सुकून ख़तम करे छॾींदा, बर्बादी अव्हां ते मुसलत थी वेंदी। यादि रखो मुस्लमानों, फ़क़ति अव्हां जी ज़ात न, अव्हां जे नाफ़रमानियुनि सां गोठ, इलाइक़ा, कबीला, बस्ती, घर, मुआशरो सभु मुतासर थियनि था। अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदरि जाए जाए ते इन जो ज़िक्र कयो। मुख़्तलिफ़ मक़ामात ते रब काइनात असांखे ख़बरदार कयो। फरमाई ज़हरल फ़सादु फ़िल बर्रि वल बहर बिमा कसबत ऐदिन नास। याद रखो मुसलमानों, बर्रो बहर में फसाद ज़ाहिर थियो आहे, छाजे लाइ? बिमा कसबत ऐदिन नास, माण्हुनि जे हथनि जी कमाई जे लाइ। लियुज़ीक़हुम बादल्लज़ी मा अमिलू लअल्लहुम यरजिऊन। अल्लाह तो फरमाए ही अज़ाब इन्ही जे लाइ, ही फसाद इन्ही जे लाइ मां नाज़िल कयान, ताकि जिन थोड़ा घणा गुनाह जा कम कयान हू मुंहिंजे अज़ाब खे चखी वठनि। लअल्लहुम यरजिऊन, पोइ हू मां अल्लाह ॾांहुं वापसि मोटी अचनि। ही जेके भी अज़ाब नाज़िल थियनि था, जेके भी मुसीबतूं ऐं परेशानियूं अचनि थियूं, मुसलमानों ही असांजे हथनि जी कमाई आहे। कंहिं कंहिं ॻोठ में कंहिं हिकिड़े बीमारी जो वबा नाज़िल थी वेंदो आहे। असांजे हिन इलाइक़े में काफ़ी, जेतिरो मूंखे ॼाण आहे वल्लाहु ताला आलम, गुर्दनि जो मर्ज़ आहे। काफ़ी माण्हू गुर्दनि जे बीमारी जे करे मरी विया। हाणे छा आहे, असांजे सभिनी जे गुनाहनि जे करे पूरे ॻोठ ते असरु पियो आहे, पूरे इलाइक़े ते असरु पियो आहे। त मुंहिंजा दोस्तो, गुनाह जा इंतिहाई ख़तरनाक कई असरात आहिनि। मां चंद ख़तरनाक असरात तव्हांजे साम्हूं पेश कया आहिनि। इन्ही जे लाइ त असां सभिनी खे घुरिजे गुनाहनि खां मुंहुं मोड़ी करे अल्लाह तबारक व ताला ॾांहुं मोटी अचूं, गुनाहनि खे छॾे करे नेकनि जी ज़िंदगी गुज़ारियूं, पंहिंजे मालिक महिरबान खे राज़ी करियूं, ताकि दुनिया, क़बर, हशर असांजो सुरखरू बणिजी पवे। जेकॾहिं नाफ़रमान जी ज़िंदगी गुज़ारीसीं,
जेकॾहिं अल्लाह ताला खे नाराज़ कयोसीं, रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि हिन ज़िंदगी जे अंदरि असांखे इबरतनाक बणाईंदो ई बणाईंदो। क़ब्र जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जा अज़ाब, आख़िरत में रब्बे काइनात थो फरमाए वनहशुरु यौमल क़ियामति आमा, हिन खे अंधो करे उथारींदासीं। पोइ दाहूं कंदो, पोइ आवाज़ूं ॾींदो लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा, अल्लाह मूंखे अंधो छो कई, मां त दुनिया में ॾिसंदो हुउसि। अल्लाह फरमाईंदो दुनिया में तो मूंखे विसारियो, अॼु मूं तोखे विसारे छॾियो आहे। यादि रखो मुस्लमानो, पोइ छा थींदो? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो व इन्नल फुज्जार लफ़ी जहीम, अल्लाह इन फाजिर फासिक खे जहन्नम जे अंदरि ठेले छॾींदो। ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।